आसना वक्त आगाह कंदासीं गारो मां जिथे शहर में हथियारबंद समाजी अगवान ऐं अॻूणे काउंसलर के घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। घारो शहर में हथियारबंद समाजी अगवान ऐं अॻूणे काउंसलर के घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कनि था। रशीद पंवर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घारो फिल्टर प्लान क़ौमी शाहराह ते ज़ेबेस कैंपस भरिसां समाजी अॻुवान अॻूणो काउंसलर हसन अली लाशारी जे बंगले में 50 लख रुपए खां वधीक जेको आहे उहो धाड़ो राति 4 वॻे 6 नामालूम बूट बदल जवाबदार हथियारबंदनि जे ज़ोर ते घर में मौजूदु घर भातियुनि खे यगमाल बणाए घर जी अलमारियुनि में मौजूदु कैश रक़म 3000 अमेरिका डॉलर ऐं 4 लख पाकिस्तानी रक़म 20 तोला सोना ज़ेवर ऐं लखे रुपयनि जा 5 मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो क़ीमती सामान खणी करे आसानीअ सां फरार थी विया। इतला मिलण मूजिबि सुबुह सवेरो DSP साकरो कादिर भाई ख़ासि खेली वाक़े वारे हंध ते पहुची तफ़सील वरिता आहिनि। ऐं ॿिए पासे जेको आहे सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उन्हनि पिणु रुख जो इज़हार कयो आहे। जी रशीद पंवर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।